अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो जी हिक दिलचस्प वीडियो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों हिन वीडियो में तव्हांखे दुनिया जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों समुंड असांजे पाकिस्तान के सूबे सिंध ऐं बलोचिस्तान में लगंदी आहे। छा तव्हांखे ख़बर आहे दुनिया जा 26 अहिड़ा मुल्क आहिनि जिन खे किथे बि समुंड न लगंदी आहे, जिन में अफ़गानिस्तान बि अचे थो। दुनिया में सभ खां वधीक पहाड़ स्विट्ज़रलैंड में आहिनि। स्विट्ज़रलैंड हिकु यूरोपी मुल्क आहे। बूम बूम शाहिद अफरीदी पंहिंजी तेज़ तरीन बैटिंग जे करे दुनिया में मशहूर आहे। छा तव्हांखे ख़बर आहे अफरीदी जंहिं बैट सां तेज़ तरीन सेंचुरी हई हुई, उहा बैट दुनिया जे माइनास प्लेयर सचिन तेंदुलकर जी हुई। दुनिया में सभ खां वधीक सकून निंड में आहे। छा तव्हांखे ख़बर आहे हिकु इंसान पंहिंजी ज़िंदगी जा तक़रीबन 25 साल निंड में गुज़ारींदो आहे। हिकु कुकिड़ साल में तक़रीबन 228 आना ॾींदी आहे। पाणी खां बग़ैर ज़िंदा रहणु नामुमकिन आहे। हिकु इंसान पंहिंजी ज़िंदगी में तक़रीबन 60,000 लीटर पाणी पी वेंदो आहे। दुनिया में पहिरीं रेलगाॾी 1804 में आई। दुनिया जी पहिरीं रेलगाॾी जी स्पीड 16 किलोमीटर हुई। पाकिस्तान में पहिरीं रेलगाॾी 1861 में आई, जेका कराची खां कोटड़ी ताईं हलंदी हुई। कागज़ वारा पैसा सभ खां पहिरियां चाइना में इस्तेमालु थिया। इन खां पहिरियां मुख़्तलिफ़ चीज़नि ते ख़रीदारी थींदी हुई, जंहिंमें सोन, चांदी ऐं अनाज वग़ैरह। हाथी ज़मीन ते रहंदड़ सभिनी जानवरनि खां वज़नी आहे। हाथी जी स्पीड 40 किलोमीटर थींदी आहे। दुनिया में सभ खां वधीक हाथी अफ्रीकी मुल्क बोट्सवाना में आहिनि। दोस्तों गऊं खे मथियां ॾंद न हूंदा आहिनि। रशिया, जंहिंखे पाण रूस बि चवंदा आहियूं, दुनिया में सभ खां वधीक थधो मुल्क आहे। अफ्रीकी मुल्क बुर्कीना दुनिया में सभ खां वधीक गरम तरीन मुल्क आहे। दोस्तों असां वटि मकाई जे सिटे जी गुठली खे सटे छॾींदा आहिनि या साड़े छॾींदा आहिनि। हीअ तस्वीर ॾिसो, जापान में मकाई जे सिटे जी गुठली जो 1 किलो $8.99 जो विकिजे थो, तक़रीबन 1470 रुपयो पाकिस्तानी। सुबह जो चांहि पीअण खां पहिरियां हिकु गिलास पाणी जो पियो। लिफ्ट बजाए पौड़ी इस्तेमालु करियो। रोज़ाना घटि में घटि 30 मिंट सिज जी रोशनी वठो। निंड मुकमल कयो। हिकु इंसान लाइ 7 खां 8 घंटा निंड ज़रूरी आहे। कुझु वक़्तु अकेलाई में गुज़ारियो। उहो कमु करियो जंहिं में तव्हांखे मज़ो अचे। दोस्तों चैनल खे तव्हां सब्सक्राइब करे छॾियो हूंदो। घंटी जे निशान खे क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।